बलूचिस्तान जे ज़िले लसबेला जे शहर बेला में सिलेंडर धमाके जे नतीजे में ज़ख़्मी थियल 10 ॼणा कराची जे सिविल अस्पताल में फ़ौत थी विया, जंहिंखां पोइ हिन अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थींदड़नि जो अंग वधी 12 थी वियो आहे। कराची जे सिविल अस्पताल में वाक़े में 13 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस मूजिबि गुज़िरियल ॾींहुं बलूचिस्तान जे शहर बेला में मिनी बस स्टॉप वटि दुकान में सिलेंडर धमाके जे नतीजे में 2 ॼणा मौके ते ई सड़ी फ़ौत थी विया, जॾहिं त धमाके खां पोइ बाहि लॻण सबबि 25 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया। सड़ी वियल माण्हुनि खे ईदी फाउंडेशन जे अमले ऐं ॿियनि ज़रियनि कराची जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जिन मां 10 ज़ख़्मी अॼु सुबुह इलाज दौरान फ़ौत थी विया। फ़ौतनि में 23 वरियनि जो मोहम्मद इक़बाल, 32 वरियनि जो हिदायतुल्ला, 30 वरियनि जो मंसूर, 27 वरियनि जो बरकत अली, 18 वरियनि जो मोहम्मद यूनिस, 34 वरियनि जो ज़हूर अहमद शामिल आहिनि। फ़ौत थी वियलनि में 35 वरियनि जो हाजी मोहम्मद उमर, 45 वरियनि जो गुलाम सरवर, 35 वरियनि जो तुलसीदास ऐं 26 वरियनि जो महेश कुमार शामिल आहिनि।